अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना व महबूबना व महबूब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। क्या शान मोहम्मद अरबी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मोहम्मद का नूर है। तौबा है आफ़ताब जमाल अहमदी, देखें न चश्मे कोर तो उनका कसूर है। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सला शरीफ मोहब्बत से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा निहायत ही वाजिबुल एहतराम व तकरीम कसीर तादाद में तशरीफ फरमा मुक़्तदर उलमाओ हुफ़ाज़े किराम सादाते गिरामी जमायत जा मुअज़्ज़ज़ीन
ऐं महफिल मुबारक में मौजूद इज्जत मान वारी प्यारी जमायत सगोरी, खुसूसन जेके मुक़्तदर हस्तियों महफिल मुबारक में मौजूद आहिन, हजरत क़िबला साईं सैयद जुल्फ़कार अली शाह साहिब सिकंदरी ज़ीद शरफ़हू, शारिह बुखारी हजरत अल्लामा क़िबला साईं मुफ्ती अब्दुल रज़्ज़ाक़ मेहरान सिकंदरी ज़ीद शरफ़हू, ॿिया जेके भी काफ़ी बरगुज़ीदा आलिम सगोरा भलारा महफिल में मौजूद आहिन, सभिनी जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे विलादत बासआदत वारो मुबारक महीनो रबीउल अव्वल शरीफ सभिनी रौनकुन ऐं बरकतुन सां खैरन सां पुॼाणीअ ते पहुतो, पर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत जा हबीब जा आशिक पतंग परवाना मदीने वारे जे ज़िक्र ॿुधण मां अञा उन्हनि जो ढव न थियो आहे। ऐं ढव थिए भी कीअं? हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सिफ़त साराह, खुदा जो कसम आहे त जिंदगियूं गुज़री वञनि ॿुधंदा रहूं, पर मुस्तफ़ा करीम जे शान जो समझो त हिकु बाब भी पूरो न थींदो। चओ सभई सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी आहे, जलीलुल क़दर सहाबी, मुजाहिद आज़म, ऐं खोड़ सारियुनि जंगियुनि में सिपह सालार जे तौर ते जंहिं वॾियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं, हज़रत सैयदना ख़ालिद इब्न वलीद रज़ियल्लाहु तआला अन्हु, जंहिंखे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए ख़ालिद, जितां वञी थो दुश्मननि जा असुल कटक केराईंदो थो वञी, अंत सैफ़ुम मिन सुयूफ़िल्लाहि मसलूल। हबीब करीम फरमायो त ए ख़ालिद सोहणा, ॼण त तूं अल्लाह जे तलवारनि मां हिक का खुलियल तलवार आहीं। उहो ख़ालिद इब्न वलीद रज़ियल्लाहु तआला अन्हु जंग जे इन्हीअ मारकनि जे प्रोग्राम सां वींदे वींदे कंहिं ॻोठ मां गुज़रियो, रात थी वई, सोचई त रात इन ॻोठ में गुज़ारिया, सुबुह जो वरी पंहिंजे प्रोग्राम सां अॻिते रवानो थींदुसि। हाणे ॻोठ वारनि खे ख़बर पई मदीने वारो मीर त असां खां ज़ाहिरी हिननि नज़रुनि खां गायब थी रब जे हुज़ूर में हलियो वियो। तवज्जो आहे, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ाहिरी नज़रुनि सां दीदार त कोन था करे सघूं, पर छो न अॼु उन महबूब जे प्यारे सहाबीअ जी कचहरीअ में वेहूं ऐं उन खां वञी करे मदीने वारे जो शान ॿुधूं। चओ सुभान अल्लाह। ॻोठ में ख़बर पई त हज़रत ख़ालिद इब्न वलीद रसूलुल्लाह जो सहाबी आयो आहे। सभई नंढा वॾा पोढ़ा पक्का अची करे ओताक ते गॾु थिया। हज़रत ख़ालिद रज़ियल्लाहु तआला अन्हु खे ॻोठ जे कंहिं मुअज़्ज़ज़ चङे चयो, सिफ़ लना रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐ ख़ालिद इब्न वलीद, अवां मुस्तफ़ा करीम जा दीदार कया, हबीब करीम जी सोहणी गुफ्तार ॿुधी रफ्तार ॾिठी,
कचहरियूं कयूं गॾु जिहाद कयो ऐं ख़ालिद सोहणा असांखे कुझु महबूब जी सिफ़त त करे ॿुधाए सुभान अल्लाह चओ ज़ोर सां कुछ बुधाए असांखे महबूब जी वस्फ करे हज़रत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो अम्मा उफस्सिल फला तव्हां जेकॾहिं चवंदव त मां तफ़सील सां तव्हांखे ॿुधायां इहो मां त छा पर केरु दुनिया में अहिड़ो ईंदो ई कोन जो महबूब जी तारीफ़ तफ़सील सां बयान करे सघे सुभान अल्लाह ज़ोर सां चओ केर भी महबूब करीम जो शान ही चइजे त मुकम्मल तरह सां केर बयान करे सघे उहो त थियणो कोन्हे को त हुननि चयो फअजमिल जेकॾहिं तफ़सील सां नथो बयान करी त इजमाली तरह सां का ॻाल्हि करे छॾ को मुख़्तसरी को जुमिलो ॻाल्हाए छॾ जो ॿुधी करे समझी वञूं त मुस्तफ़ा जी रिफ़अत ऐं क़द्र केतिरो हुयो चओ सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हजरत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए जेकॾहिं तव्हां चओ था त मां तव्हांखे इजमाली तौर ते मुख़्तसिर हबीब करीम जो शान करे ॿुधायां पोइ हिकिड़ो ई जुमिलो तव्हांखे चवां थो वञी करे उन्हीअ ते सोचजो गौर कजो कहिड़ो आहे फरमाए थो त अर रसूल अला क़द्रिल मुरसिल ॻाल्हि ही आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम जी ज़ात बबरकात सिंगारे संवारे करे पढ़ाए करे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उस्ताद बनाए करे सभिनी सिफ़तुनि सां उहे ज़ाहिरी हुजन चाहे बातिनी हुजन जंहिंखे रब करीम जी ज़ात बबरकात तैयार करे सिंगारे करे दुनिया में मोकिलियो हाणे अंदाज़ो त लगायो त रब करीम जी ज़ात बबरकात जंहिं पाक ज़ात खे सिंगारे संवारे मोकिलियो आहे रब करीम जी कुदरत जो जीअं केरु अंदाज़ो नथो लगाए सघे हबीब करीम जे सूंह ऐं साराह जो बि केरु अंदाज़ो लगाए कोन थो सघे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी इहा ॻाल्हि कई त बस मोकिलींदड़ ॾे ॾिसो इन माई मोकिलियल जे अंदाज़े जी ख़बर पइजी वई ॾिसो त मोकिलींदड़ केतिरो ताक़तवर आहे केतिरो उन्ही खे पावर आहे छा उन्ही जी कुदरत आहे त उन्ही पंहिंजे महबूब खे जो सिंगारे मोकिलियो त छा छा न उन में सूंह रखी हूंदी केतिरो न उन्ही जो हुस्न जमाल हूंदो जंहिंखे रब करीम सुहिणो बनाए मोकिलियो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको त अर्ज़ पे कयम मुस्तफ़ा करीम खे रब करीम ज़ाहिरी बि हुस्न ॾेई मोकिलियो बातिनी हुस्न जी बि हबीब में हद ई कान हुई यानी अंदर जूं जेके ख़सलतूं आहिनि सुहिणियूं आदतूं मुबारका जेके आहिनि हबीब करीम जा उहे सुहिणा अखलाक महबूब करीम जूं अबो झन हीणन सां हमराहियूं गरीबन मिस्कीनन नादारन ते शफ़क़तूं यतीमन सां यारानी मददगारी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहे रब करीम एतिरियूं त सुहिणियूं ख़सलतूं हबीब करीम में रखी करे मुस्तफ़ा करीम खे मोकिलियो जो अल्लाह ताला जी ज़ात बबरकात इरशाद फरमायो इन्नका लअला खुलुकिन अज़ीम ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीकत ही आहे त तूं बेशक अज़ीम अखलाकन जो मालिक आहीं चओ सुभान अल्लाह
असां तव्हां जिंदगी गुजारियूं छा कयूं कीअं जिंदगी गुजारियूं। साईं सैयद जुल्फकार अली शाह साहिब निस्बत जी गाल कई पे। निस्बत वाकई निस्बत चो सुभान अल्लाह। जेको निस्बत वारो आ खुदा जो कसम आहे त उहो किथे भी परेशान कोन थींदो। कहे बे भलारे सा कहे अजमत वारे कहे बे अजीम शय सा जेकॾहिं निस्बत गंढण वारो वो भले पाण अदना बि हुजे पर अजीम नाम सां निस्बत जे करे पाण बि अजीम बणजी वेंदो आहे। समझो था असां तव्हां भले कुछ भी ना आहियूं। इंसान त दुनिया में अरबे आहिनि। अॼु बि इंसान अरबे अहिड़ा आहिनि जेके मआज़ अल्लाह अल्लाह खे बि कोन था मञी। कंहिं नबी सगोरे ते कलमो न पढ़ियऊं। ईअं ई मुस्तफा करीम सां नफ़रत ऐं दुश्मनी अॼु बि दुनिया में माण्हू रखनि था। पर ये जेका उम्मत आहे मुस्तफा करीम काबतुल्लाह शरीफ ने निहारे फरमायो त ए अल्लाह जा घर तू केडो न पाकीज़ा आही, केडो न साफ सुथरो आही, केडो न सुहणो आही। साईं शारिह बुखारी मुफ्ती साहिब ताज़ो दीदार करे आयो आ। खुदा जो कसम आ काबे जी रौनक जी केड़ी गाल कजी। वेठो दीदार कर रात ॾींहं अख न छिंभतरे बि ढो कोन थींदो। चओ सुभान अल्लाह। तॾहिं कंहिं आशिक फरमायो काबे की रौनक काबे का मंजर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। जोर सां जो सुभान अल्लाह। साईं जी बि वरी दिल भले त याद करे सुभान अल्लाह। जोर सां जो काबे की रौनक काबे का मंजर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। देखूं तो देखे जाऊं बराबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। हबीब करीम फरमायो था ए अल्लाह जा घर मा अतयबक केतरो न पाकीज़ा आही तू, केडो न सुहणो आही, साफ सुथरो आही। जेकॾहिं मूंखे हीअ क़ौम हिन शहर मां न कढे हा त कॾहिं बि तुंहिंजो शहर कोन छॾिया हा। एतिरो त तूं पाकीज़ा साफ सुथरो आही। ऐ अल्लाह जा घर रब करीम जी बारगाह में तुझी वॾी इज्जत आहे। पर ऐ पाक घर समझी सॾिजा त जंहिं मोमिन रब करीम जी ज़ात बाबरकात ते ईमान रखियो आहे, जंहिं अल्लाह जे नबियन ते ईमान आंदो आहे, उन मोमिन जे अज़मत जी कहिड़ी ॻाल्हि कजे। उन ये मोमिन मुसलमान जे रत जे कतरे जी इज्जत रब करीम वट तोखां वधीक आहे। जोर सां जो सुभान अल्लाह। इहो छा आहे? निस्बत आहे कलमे जी। जोर सां जो सुभान अल्लाह। असांखे त मदीने वारे साईं जे सदके में अलाए केतिरियूं भलायूं निस्बतूं अहिड़ियूं मिलियूं। जीअं साईं ॿुधायो न रब करीम असांखे इंसान बनायो, वॾो एहसान आहे या न? वरी अल्लाह करीम असांखे मदीने वारे जो उम्मती बनायो। वरी रब करीम असां सां करम सवायो इहो कयो जो रोज़े धणी जो दर नसीब कयो।